सखर प्रेस क्लब ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे नए चूंडियल बाडीन जो गॾियल इजलास प्रेस क्लब जे सदर चौधरी मोहम्मद इरशाद गोंदल ऐं यूनियन जे सदर इम्तियाज़ बोज़दार जी सदारत हेठि सखर प्रेस क्लब में थी गुज़रियो। इजलास में PFU जे सेक्रेटरी फिनांस लाला असद पठान ख़ुसूसी शिरकत कई, जॾहिं त इजलास में प्रेस क्लब जे नायब सदर लाला शहबाज खान पठान, जनरल सेक्रेटरी शहजाद ताबानी, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी अहकर शाह, प्रेस क्लब जे ज्वाइंट सेक्रेटरी शाहिद चन्नो, ज्वाइंट सेक्रेटरी एजाज छॾण, खजानची सैरिश खोखर, प्रेस सेक्रेटरी कामरान शेख, ऑफिस सेक्रेटरी बख्श अली फुलपोटो ऐं ॿीहर शिरकत कई। जॾहिं त सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे जनरल सेक्रेटरी सैयद अहकर शाह, ज्वाइंट सेक्रेटरी सैयद जवाद अली शाह, ज्वाइंट सेक्रेटरी मुबीन खान, खजानची काशिफ फुलपोटो, ऑफिस सेक्रेटरी दीदार उन्नड़ ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त प्रेस क्लब जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबर जलालुद्दीन भयो, यासिर फारूकी, ज़मान बाजवा, मुजीब वरंद, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे मेंबर हसीब शेख, अज़हर दायो, फरीद सुमरो, सज्जाद पाशा, इसहाक खोसो, रियाज़ राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में ख़ुसूसी तौर ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी फिनांस लाला असद पठान शिरकत कई। इजलास में हलंदड़ साल सखर जे सहाफ़ियुनि लाइ जर्नलिस्ट कॉलोनी सखर प्रेस क्लब मेंबरनि लाइ कैंटीन ठाहिण ते गौर वीचार कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।